भला रात देर सां जेको मूसाणी पाड़े जे रवासी पमू शेख उनजे होड़े में हिकिड़ो तेज़ हवान सबबु जेको तो वाक़ियो पेश आयो जेको ॿ माण्हू ॿुधाए थो त अॻु में जेको अची विया हुआ जेको माल हूंदो आहे ॾियण जे लाइ बाक़ी 16 माण्हू जेको उनमें ॿेड़ी में मौजूदु हुआ जेके 13 माण्हू उते जेको सो दुए था पंहिंजी मदद पाण चढ़िया जेके 3 माण्हू जेके रहियल हुआ जेके हिननि पंहिंजी मदद पाण हाणे सुबुह खां वठी जीअं रेस्क्यू हिननि जो राति 3:30 खां जीअं हिननि जो राब्तो थियो आहे हिननि माना ॿेड़ियूं पंहिंजियूं मोकिलियूं आहिनि ऐं उनखां पोइ उहे 3 माण्हू मिली आहिनि जंहिंमें हिकिड़े माण्हू जे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि जंहिंजी टंग चवनि था त टुटी पई आहे बाक़ी हिननि सां वधीक ॻाल्हि ॿोल्हि हुननि जो छा चवणु आहे जी मुतालबात असांखे माना कोई इंतज़ाम अहिड़ो खपे जेको माना अहिड़ो को वाक़ियो थी वञे न त उहो असांखे हितां फौरी तौर ते हुते पुॼे जेका एम्बुलेंस बूट खपे गवर्नमेंट जे तरफ़ खां असांखे न हिन महिल जेको इहो 13 जेका मुहाणा जेका बचायो आहे बाक़ी जेका 5 हुआ तव्हां चयो त असांजी ॿेड़ी वई हुनखे करे वरिते केतिरी देरि में हुननि खे माना रेस्क्यू कयो हे मुंहिंजे ख़्याल में 4-4 कलाक में हुते पुॼी आहे 4 कलाक हा मुंहिंजो ओड़ो वियो आहे हुते तुंहिंजो होड़ो हा अच्छा हिन महिल ताईं को बि जानी नुक़सान न जानी नुक़सान कोन थियो आहे माण्हू सिर्फ़ु साबित आहिनि होड़ो कोन थो मिले होड़ो पट ते पुॼी आहे और 7 खां 8 ताईं राति ॿुॾो आहे राति 3:30 लॻे मूं वटि फ़ोन आयो दुए तां माल वाजी चढ़िया 13 माल ॿ माल असांजे राति ते ॿेड़ी पुॼी आहे जेका माल खणी आया हुआ पोइ वरी 3 माल हेर पुठियां खयूं जानी नुक़सान हिकिड़े माल टंग जुड़िया बसि बाक़ी हाणे होड़ो अचे पियो माल खयो अचे वधीक उहो रपो ॾींदा होड़ो जेको तूं ॿुधाइण में तव्हां होड़ो बि कोन होड़ो कोन पियो ॾिसिजे अञा हिन महिल ताईं को बि इंतज़ामिया को बि अहिड़े जेको लाॻापियल केरु तव्हां सां राब्तो अञा कोन कयो आहे आदिल जाम वटि वरी कयो हेर आदिल जाम वटि राब्तो कयो जेको चयासीं तो हेल्प करियूं छा चवणु चाहींदा हुकूमत खे कहिड़ी खपे जेको असांखे रेस्क्यू कयो वञे माण्हुनि खे असांखे मदद कई वञे त असांखे ओड़ो करिणोसीं ओड़ो नारे ओड़ो ॾिसिजे कोन थो हा 5-6 नारियुनि पिया ॾिसनि नथा जी बिल्कुलु तव्हां हिते मौजूदु उहो जेको मालिक हो पमू शेख ऐं हिते मौजूदु जेको सो मुहाणा उन्हनि खां तव्हां उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त उन्हनि जो चवणु हो त इहो वाक़ियो राति देरि सां थियो पर वजह जेकी हिन महिल ताईं असांखे रेस्क्यू सिस्टम जेको सो गवर्नमेंट जे तरफ़ खां नथो ॾिनो वञे त इन जे लाइ असां इन्हनि जी अपील कई आहे त सिंध गवर्नमेंट खां फिशिस खाते खां त स्पीड बूट वग़ैरह अहिड़ी ॾिनी वञे जो अहिड़े वाक़िए खे फिल फॉर रेस्क्यू कयो वञे।